बल्कि सिंधी समाज के भी शहादत से अमर करे वियो। नाटक के जरिए समझंदासीं त असांजो सिंधी सपूत कीअं खिलंदे खिलंदे फांसी के पंधे ते चढ़ी वियो। डायरेक्टर डॉक्टर दीपक गुरनानी अगर वो हुजनि हिते त मां चाहींदसि हिकु दफ़ो मंच ते अचनि। सब पहिरियों अचूं, पहिरियों ख़बर पए। तमाम बेहतरीन निर्देशक आर्टिस्ट ऐं हाल ही में 11 जनवरी 2026 ते रंगमंच उत्कृष्टता जो पुरस्कार इन्हनि खे ॾिनो वियो ऐं लास्ट ईयर 6 नाटकनि जा हिननि 13 मंचन कया ऐं हिकु रिकमेंडेशन बेसिस ते थिएटर जे बेहतरीन कामयाब कमनि ऐं मंचन जे करे हिननि खे डॉक्टर जी उपाधि भी दी। सिंधी समाज लाइ इहा भी ॻाल्हि आहे त अचो नाटक था ॾिसूं। शहीद हेमू कालानी जंहिंमें बैरो वठंदड़ आहिनि बाबू भाई, बेबी बाबू भंबानी, नमन रोचवानी, नमन भाटिया, हेमंत नागपाल, राधिका, मोना सावलानी, पीहू होतवानी, उर्वशी पहलाजानी ऐं पल्लवी मिलवानी। शहीद हेमू कालानी। जय श्री झूलेलाल, जय श्री राम। सभिनि खां पहिरें त अंग्रेजी नववर्ष 2026 जूं तव्हांखे वाधायूं ऐं अचण वारे हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल पक्ष विक्रमी संवत 2081 ऐं भगवान श्री झूलेलाल जो 1076वां जन्मोत्सव चेटी चंड जूं तव्हांखे अॻवाट में ऐं खुटंदड़ वाधायूं। हजार शुखर जो आया परे खां पेर भरे, हजार शुखर जो आया परे खां पेर भरे, गरीब खाने में आया साते कुर्ब करे। सदा रहो शाद ऐं आबाद तव्हां, सदा रहो शाद ऐं आबाद तव्हां, असां सां गॾिजी रहो या असां खां रहो परे। छो त ॾिसो भगवान श्री झूलेलाल सिंधी समाज जा इष्ट देव, सभिनी समाजनि जा देव, असांजी कुल देवी हिंगलाज माता ऐं सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, बरपट खे बाग बनाइण वारा सिंधी, सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधियत जो शान वधायूं। सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाद जीअन ऐं नाले झूलेलाल जे सभिनी जो भलो कनि। छो त ही देश आहे वीर जवाननि जो। वीर जवान जेका आज़ादीअ खां पहिरियों भी हिन देश लाइ मरी विया, मिटी विया, पंहिंजी शहादत ॾिनो। अचण वारे वक़्त में असांखे नौजवाननि जी घुर्ज आहे। उहा नौजवान, अहिड़ा नौजवान जेका कुल्हे सां कुल्हो मिलाए करे अॻियां वधनि ऐं देश जे वाधारे लाइ तन मन धन समर्पित करनि, अर्पण करनि, समर्पण करनि। त अचो असांजो इहो कार्यक्रम ॾाढे सुठे नमूने सां हली पियो आहे। हेमू कालाणी जी यादि में सुहिणो नाटक तव्हांजे साम्हूं पेश था कयूं। ही देश आहे वीर जवाननि जो, ही देश आहे वीर जवाननि जो, अलबेलनि जो, मस्ताननि जो, हिन देश जो यारो, हिन देश जो यारो छा चवणो, हिन देश जो यारो छा चवणो। दिलबर जे लाइ वीर आहियूं, दुश्मन जे लाइ शमशीर आहियूं। मैदान में जेकर अची वञे त दुश्मन हितड़े रही वञे। हो जिंदाबाद, इंकलाब, जिंदाबाद, इंकलाब।
शहीद भगत सिंह वांगुरु फांसीअ जे फंदे खे पंहिंजे गले जो हार ठाहिण जो सपनो पियो ॾिसे। ऐं उहो ॾींहुं बि अची वियो जंहिंजो हेमू खे इंतज़ारु हो। महात्मा गांधीअ देश में असहयोग आंदोलन जी शुरूआत हुई। हेमूअ बि दिल में इहा ॻाल्हि पक कई त हू बि देश जे लाइ कुझु कंदो। ऐं हिकु ॾींहुं अचो त ॾिसूं देश खे आजाद कराइणो आहे। मूंखे देश खे आजाद कराइणो आहे। असांखे देश खे आजाद कराइणो आहे। हाँ देश के आजाद कराइणो आहे। हाँ देश के आजाद कराइणो आहे। अरे तव्हांखे ख़बर आहे महात्मा गांधी जी असहयोग आंदोलन शुरू कयो आहे। हाँ असांखे बि अॻिते वधी हिन आंदोलन में भाग वठणो आहे। हाँ पतो आहे पर असां छा कयूं? खबर पई आहे त घणा ई अंग्रेज सैनिक ऐं हथियारनि सां पुलिस थान सां कवेटा अची रही आहे। पोइ छा? पोइ छा? असां वटि बम त आहिनि कोन जे रेलगाड़ी खे उॾाए सकूं, पर असां पटरियूं खे ई उखाड़े था छॾूं। असां वटि हौसलो आहे, बाजुनि में ताक़त आहे। हाँ ये सही ॻाल्हि आहे। असां पटरियुनि खे ई उखाड़े था छॾूं। असांखे के भी हालत में रेलगाड़ी के कोयटा नगर पहुंचण सां रोकणो आहे। सदा भाऊ कॾहिं अची रही आहे गाड़ी? 23 अक्टूबर जो अधु राति जो ठक्कर मां थींदी वेंदी। असां वटि हिकु ई ॾींहुं आहे। असां 23 जी राति जो मिलंदासीं। ठीकु आहे 23 जी राति जो मिलंदासीं। हाँ हाँ। इनकलाब जिंदाबाद! इनकलाब जिंदाबाद! इनकलाब! जिंदाबाद! भारत माता की जय! भारत माता की भाई न दौलत ते नास कंदा आहियूं न शोहरत ते नास कंदा आहियूं। बार एडी सुठी परफॉर्मेंस हेठा रहंदो तारियों ने कमी ना हुजे। हौसला सां गुज़री वञे। असां सिंधी न दौलत ते नास कंदा आहियूं न शोहरत ते नास कंदा आहियूं। भगवान श्री झूलेलाल सिंधीअ जे घर जनम ॾिनो आहे असांखे, रुगो ऐं रुगो पंहिंजी क़िस्मत ते नास कंदा आहियूं। 23 अक्टूबर 1942 जी राति उहा राति जिया हेमू खे महान ठाहे छॾियो। जीअं जीअं राति जी ऊंदहि पई थिए तीहं तीहं दिलि जी धड़कन वधंदी वई। हेमू पंहिंजे ॿिन्ही साथियुनि सदा ऐं टीकम सां गॾु पंहिंजी योजना खे अंजाम ते पहुचाइण लाइ पूरी तयारियुनि सां पहुतो। सरफरोशी जी तमन्ना हाणे असांजे दिल में आहे। सरफरोशी जी तमन्ना हाणे असांजे दिल में आहे। ॾिसणो आहे ज़ोर केतिरो बाज़ूए कातिल में। अचो सभई तैयार आहियो न? त अचो अचो। अच्छा ये रेलगाड़ी की पटरी आहे। मां तो खणा। सदा तू हेॾा अच। छा थी रहियो आहे? अरे डिस्ट्रिक्ट पुलिस अची वई आहे। तू सदा सां गॾु हितां निकिरी वञ। न निकिरी वञ। असां न वेंदासीं। तू बि असां सां गॾु हल। हाँ ये सही तो चवे। अरे केर आहे? हेमू आया मां। अरे हेमू छापे दे। हाँ पटरी पे उखाड़ो। पंहिंजो ख्याल ठीक है। रखियो। अधीरा केर हो भाई?
मां कुछ समझी पुलिस वारो तो मैं पुलिस वारो केर भाई मां कान ॿुधाईंदुमि जल्दी बुधाई जल्दी बुधाई दे सुते ही ते कान ॿुधाईंदुमि मां अरे तुंजा त वॾा बुधाईंदा बुधाईंदे वरी कीअं न छा पुस्तूं बुधाईंदी तूं कुझु कि ही केर वा ऐं छा पियो करी तूं हैं तूं खणा छो अंत तोखे मां ॿुधाईंदो थाने में वठी वञी त कीअं ॿुधाए कोई पुलिस वारे खे ॾिसां कीअं नथो ॿुधाई हले था खाईंदुमि अरे हले हले था अरे उते ॿुधायूं पंहिंजो हल हेमू बालाणी शहादत कोई घटि न हुई असांजे लाइ मिसाल हुई कि ॾिसो कीअं 19 साल जो हिकिड़ो बालक जंहिंजे जज़्बो हुयो देश खे आज़ाद कराइण पंहिंजी हिम्मत सां पंहिंजी ताक़त सां ऐं कीअं न कीअं अची करे पंहिंजे देश लाइ सरकार सां अची करे ब्रिटिश सरकार सां साम्राज्य सां मुलाक़ात कयई ऐं आख़िर में छा थियो ॿुधूं था आज़ादीअ जा मतवाला गिरफ़्तार थिया पहिरें पुलिस वारनि हेमू खे ॾाढो सम्झायो हुननि खां हुननि जे साथियुनि जो नालो पुछियो त हेमूअ पंहिंजी ज़ुबान न खोली हुन कुझु न ॿुधायो मां कान ॿुधाईंदुमि जल्दी बुधाए कान ॿुधाईंदुमि मां बुधायो न कोन तोखे जल्दी कर पुलिस वारनि जा ज़ुल्म वधंदा विया हेमू सहंदो रहियो पर हेमूअ जा अटल ऐं मजबूत इरादा ॾिसी पुलिस वारा सम्झी विया त हाणे कुझु नथो थी सघे उन्हनि हेमूअ ते देशद्रोह जो मुकदमो हलायो पर उन्हनि खे छा ख़बर हुई कि जेको उन्हनि लाइ देशद्रोह आहे उहो हेमूअ लाइ देश प्रेम हो। अंग्रेजी अदालत हेमू के उम्र कैद की सजा बुधाई पर कर्नल रिचर्डसन के ही मंजूर कोन हो वो उनके फांसी ते पत्ते ते चढ़ाइण लाइ तैयार हो कर्नल हेमूअ जी उम्र कैद जी सज़ा खे फांसी की सज़ा में मटे छॾियो न तलवार जी धार सां न गोलियुनि जी बोछार सां इंसान खे ॾकणो घुर्जे रुगो वक़्त जी रफ़्तार सां त छो ॾिसूं था हेमूअ सां गॾु कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया उनखे मारियो वियो कुटियो वियो लोभ लालच जाम ॾिना वञा कि ॿुधाए तुंहिंजो मक़सदु छा आहे पर हेमू कुझु न ॿुधायो आख़िर में मुक़दमो हलियो पोइ ॾिसूं था अॻियां छा थियो जियो थी तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हाणे न ॿुधाइण जो इल्ज़ाम सम्झी तो मुल्क सां गद्दारीअ जो तोखे ख़बर पवंदो त इल्ज़ाम छा थींदो आहे मुखे रंगे दे बसंती चोलो ऐं रंगे दे बसंती चोलो मुखे रंगे दे बसंती चोलो हाणे हेमू तूं मूंखे ॿुधाए का तुंहिंजी आख़िरी इच्छा हुजे त चई थो सघीं मां देश जे लाइ जियो आहियां ऐं देश जे लाइ मूंखे मरण जो को गम कोन्हे बस मां इहो ई चाहियां थो मुंहिंजा हथ खुलियल हुजनि ऐं मुंहिंजो चहिरो कोन ढकियल हुजे हे 21 जनवरी 1943 जो ॾींहुं सिंध सखर जी जेल हेमू बालाणी जी शहादत जो ॾींहुं पर हेमूअ जी शिकिल ते हिकु नूर हो पंहिंजे वतन ते कुर्बान थियण लाइ हेमू बस टहकंदो रहियो मुश्किंदो रहियो बस मुश्किंदो रहियो ॿुध भई हथ खोलण जी त असांखे परमिशन न आहे पर हिकु कमु करे था सघूं तुंहिंजो असां मुंहुं न ढकींदासीं
ॿई जगह इनकलाब इनकलाब ऐ मुंहिंजे वतन जा माण्हू तुर अखियुनि में आणियो पाणी जेका मुल्क ते थिया कुर्बान तंहिंजी आहे अमर अखाणी ऐं मुंहिंजे वतन जा माण्हू तुर अखियुनि में आणियो पाणी जेका मुल्क ते थिया कुर्बान तंहिंजी आहे अमर अखाणी तंहिंजी आहे अमर अखाणी हेमुआ मिठड़े मुल्क लाइ हेमुआ मिठड़े मुल्क लाइ कई सूरीअ सां प्रीत अहिड़नि खां तूं सिख सॼण मरी जीअण जी रीत लाल लाखीड़ो हुए तूं पंहिंजे कुटुंब जो अभिमान तूं हिंद जो हीरो हुए ऐं सिंध जो शान तूं अचो त असां सभई हेमुआ खे श्रद्धांजलि ॾियण लाइ 2 मिंट मौन धारण कयूं असां खिन पल जो मौन धारण करण लाइ पंहिंजी पंहिंजी जॻह ते उथी बीहूं अखियूं ॿूटे मौन धारण कंदासीं प्रभुअ खे प्रार्थना कयूं त हू असांखे हिन जीवन में सामर्थ्य ॾिए ऐं पंहिंजो पाण खे वचन ॾियो त पंहिंजी मातृभूमि पंहिंजी मातृभाषा ऐं पंहिंजी माउ पीउ जी तन मन धन सां रक्षा कंदासीं वंदे 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 भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय पंहिंजी प्रस्तुति डॉक्टर दीपक गुरनानी हाणे त हिकु दफ़ो पंहिंजो चहिरो बिल्कुलु ॾेखारे छॾियो इन्हनि जी निर्देशन ऐं मूंखे हिकु ऑनलाइन प्रैक्टिस थी ऐं अॼु थोरो जल्दी अची हिननि हा हिकु दफ़ो प्रैक्टिस मेरा बर्थडे आया और मैंने प्रैक्टिस शुरू की रीना जी थैंक यू दीपक जी थैंक यू